अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॾसींदासीं सिंध जा मशहूरु 7 ड्रामा जिन पंहिंजे दौर में मशहूरी माणी ऐं सिंध जा बहितरीन ड्रामा साबित थिया। उहे ड्रामा कहिड़ा आहिनि उहे तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त उहे 7 ड्रामनि मां पहिरियों ड्रामा जीअं 7 नंबर ते ड्रामो असां रखियो आहे उहो आहे मिटीअ जा माण्हू। त हीउ हिकु बहितरीनु ड्रामो ऐं 6 नंबर वारो ड्रामो मुझे पसंद जो ड्रामो रहियो आहे कारो सिज। हिन कारो सिज बहितरीनु ड्रामो। 5 नंबर ते जेको ड्रामो रखियो आहे त उहो आहे मीरास, जेको हाणे आख़िर किस्तान ते थी त उहो बहितरीनु ड्रामो। ऐं 4 नंबर वारो जो पसंदि जो ई हूंदो दर्दनि जो दरिया। ऐं 3 नंबर वारो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो थी गुज़रियो आहे पंहिंजा परवा। तव्हां हीउ ड्रामो ज़रूरु ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे पसंदि आयो हूंदो। 2 नंबर वारो ड्रामो जेको हाणे तव्हांजे साम्हूं हलंदो हूंदो हुन धरतीअ टीवीअ ते ॾाढनि जो ॾेढ। हिकु बहितरीनु ड्रामो आहे जेको मुंहिंजे पसंदि जो आहे। 1 नंबर ड्रामो आहे पत्थर दुनिया। जीअं हिकु सिंध खे हिकु सुठी सुञाण ॾिनी ड्रामनि में। अगरि तव्हांजी पसंदि जो को ड्रामो रहिजी वियो आहे त उहो तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधायो त तव्हांजे पसंदि जो ड्रामो कहिड़ो आहे। त फ़िलहालु ताईं वीडियो ऐं हेसि ताईं अॻिली वीडियो ताईं चैनल खे सब्सक्राइब कंदा।